कंदकोट में माज़ूरनि जे आलमी ॾियारे ते समाजी तंज़ीम तरफ़ां हिरा पब्लिक स्कूल जे माज़ूर शागिर्दनि में गिफ्ट विराया विया। उन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्ला मीराणी जी ही रिपोर्ट। जी अॼु माज़ूरनि जे आलमी ॾियारे ते कंदकोट हिरा ट्रस्ट पारां डॉक्टर सुरेशानंद भोजवाणी ऐं ग़ुलाम साहब मीराणी पारां माज़ूरनि में सर्दी जा कंबल तक़सीम ऐं उनखे मानी खाराई वई आहे। हिते तकरीब मुनक़िद कई वई आहे। असीं उन्हनि खां पुछंदासीं हू उन बाबति छा था चवनि। तमाम तारीफ़ जुगो, तमाम बेहतरीन अमल। 3 साल खोड़ी भाऊ गुलाम मुस्तफ़ा ऐं सुरेश लाल डॉक्टर सुरेश तमाम मेहनत किया इन इदारे ते। मां 3 सालनि खां वठी ये ॾिसंदो अचां थो त ॿारनि ऐं ग़रीबनि मिसकिननि जो अझो ऐं माना उन्हनि खे नास्तो कराइणु, उनजी ख़िदमत कराइणु ऐं हर वक़्तु ख़िदमत ख़ल्क़ी ख़िदमत माना हीअ हिननि जी जारी आहे। मां सम्झां थो त हिते असां वटि अरबपति करोड़पति माण्हू वेठा आहिनि पर उनमें दिलि कान्हे ऐं हिन वीचारनि क़दम वधायो आहे। 3 सालनि खां वठी उन पाण बि उन शइ जी ताईद कई आहे त असां चयोसीं त असां हली सघंदासीं या न हली सघंदासीं। माना ॾिसो हे मथे मर्दा मदद ख़ुदा 3 साल माना 4थे साल में ई दाख़िल थी विया आहिनि। माना हिननि जो इरादो मुस्तक़बिल में त ग़रीबनि जी ख़िदमत कंदा रहूं। हिरा वेलफेयर ट्रस्ट गुज़िरियल 3 सालनि खां कई जेका मौक़नि ते माण्हुनि जी ख़िदमत करे रही आहे। अॼु असां वटि माज़ूरनि जो आलमी ॾींहुं हो 3 डिसंबर। उन जी निस्बत सां जेको आहे माज़ूरनि नौजवान जेके ॿार असांजा माज़ूर में स्पेशल एजुकेशन में तालीम हासिल करे रहिया आहिनि। अॼु असां उन्हनि खे दावत ॾिनी हुईसीं ऐं उन्हनि खे मानी बि खाराईसीं ऐं उन्हनि खे जेको आहे हिकु रज़ाई गिफ्ट तौरु ऐं उनखे जेको आहे पॉकेट मनी ख़र्ची बि ॾिनीसीं। असीं गुज़िरियल 3 सालनि खां हिरा वेलफेयर ट्रस्ट जे प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ समाजी ऐं जेको आहे सरगर्मियूं कंदा रहूं था पिया, जंहिंमें हर आचर ते नाश्ते जो अमल आहे, मेडिकल कैंप्स आहिनि, सोलर पखा सोलर प्लेटां आहिनि, शुगर जूं ब्लड प्रेशर शुगर जूं हेपेटाइटिस जूं फ्री कैंपूं आहिनि, जंहिंमें न सिर्फ़ु उन्हनि जूं टेस्टूं फ्री कयूं थियूं वञनि बल्कि उन्हनि खे दवाऊं बि मुफ़्त ॾिनी थियूं वञनि।